सां पंहिंजे दोस्त न्यास मोहर गुज़ारिश कंदुसि त पाण चंद पंहिंजी तकरीर में पिया करियो। स्टेज ते वेठल इंतिहाई मानवारू हस्तियूं मादरी ॿोली जे हवाले सां पाकिस्तान जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि मां कई आहे शख़्सियतूं जिन जो मादरी ॿोली जे हवाले सां तमामु वॾो कमु आहे ऐं सिंध तरफ़ां ऐं सिंध जे माण्हुनि जे तरफ़ां पंहिंजनि इन्हनि महिमाननि खे दिलि जी गहराइनि सां आजां चवां थो ऐं भलीकार चवां थो। साईं आपकी बहुत बड़ी नवाज़िश, आप सिंध के इस इलाके में तशरीफ़ ले आए और सिंधी बोली के हवाले से जो आज कॉन्फ्रेंस हुई है उसमें आप हमारे साथ शरीक हैं। तमाम अहम मौजू है ज़ाहिरा ॿोलीअ जो इशू जॾहिं हुजे थो त उन सां हिकिड़ी जज़्बाती तालुक़ ऐं लाॻापो जुड़े थो। मुख़्तलिफ़ दोस्त ॻाल्हाइनि पिया, इदरीस साईं ॻाल्हायो, उन्हनि जॾहिं तकरीर कई पई त नसीर उनखे बि मकालो चयो, वरी जॾहिं ताज जोए साहब तकरीर कई त बि उनखे मकालो चयो। मां छाकाणि जो न मुहक़ कयां न मकाले निगारायां त मुंहिंजी पियसि त मकाले ऐं तकरीर में डिफरेंस किथे आहे, कहिड़े नुक़्ते खां किथां मकालो ऐं किथे तकरीर जुड़े थी। तंहिंजे करे आऊं जेका लिखी आहे मां तंहिंजे करे मूंखे ख़बर न आहे त इहो मकालो आहे या तकरीर आहे, पर मुंहिंजे दिलि जी आवाज़ु आहे दिलि जो। ऐं इहा ॻाल्हि केॾी केॾी महिल मूंखे इंतिहाई हैरान कंदी आहे त असां सिंध में तमामु हिकिड़ा वॾा शानदार इदारा मौजूदु आहिनि ऐं उहे इदारा जेके ॿोलीअ जे हवाले सां, अदब जे हवाले सां, सकाफ़त जे हवाले सां ऐं इल्म जे हवाले सां लाॻीतो नॉन स्टॉप कमु कंदा रहनि था। सिंध सकाफ़त खातो हुजे, सिंधी अदबी बोर्ड हुजे, सिंधी लैंग्वेज अथॉरिटी हुजे, सिंधालय जी हुजे, डॉक्टर नबी बख्श बलोच इंस्टीट्यूट हुजे, लातादाद इदारा आहिनि ऐं इन्हनि इदारनि जे हूंदे खां सवाइ असां वटि मीडिया जा तमामु घणा इदारा आहिनि जेके सिंधी ॿोलीअ ते उनजी कंट्रीब्यूशन आहे। ऐं सम्झां थो त 20 खां वधीक रोज़ानो सिंधी अख़बारूं निकिरनि थियूं, 10-12 सिंधी टेलीविज़न चैनल्स आहिनि जेके 24 कलाक पंहिंजी टेलीकास्ट कनि था, नशरिया टेलीकास्ट कनि था। रोज़ानो असीं ॾिसूं था, अगरि रोज़ानो न चवां त महीने में सवें सिंधी किताब तमामु शानदार किताब शाया थियनि था। सिंध जे कुंड कुर्छ में असीं ॾिसूं था त हर महीने सव जे तादाद में अदबी गजानियूं थियनि थियूं, अदबी फंक्शन्स थियनि था, किताबनि जूं महूरतूं थियनि थियूं। त हीअ सॼी सूरत हाल हुजण जे बावजूदि असां हिकिड़े ख़ौफ़ में आहियूं, हिकिड़ी अनसर्टनिटी जो शिकार आहियूं। असांखे ॿोलीअ जे हवाले सां हिकिड़ो डपु वेठल आहे त छा असां अॼु खां 10 साल पोइ 20 साल पोइ सिंधी ॿोलीअ जे हवाले सां कंहिं कसम कुर्सीअ जो शिकार हूंदासीं। असांजी यूनिवर्सिटी जो मूंखां ज़िक्र करणु विसरी वियो। यूनिवर्सिटियूं आहिनि जिते तहक़ीक़ जा इदारा आहिनि, वॾा वॾा मौक़िक़ आहिनि। ख़ुशी जी ॻाल्हि आहे त सिंध यूनिवर्सिटी, कराची यूनिवर्सिटी जा तमामु वॾा नाला जिन तहक़ीक़ जे हवाले सां या अदब जे हवाले सां ऐं ॿोलीअ जे हवाले सां वॾो कंट्रीब्यूशन आहे, लाॻीतो कनि था। त हिकिड़ो जेको ख़ौफ़ आहे उहो ख़ौफ़ कहिड़ो आहे, इहो डपु छा आहे, हीअ चीज़ यकीनन मल्हाइणु खपे। इन जी हिकिड़ी अवेयरनेस जे हवाले सां पंहिंजी ॿोलीअ सां हिकिड़ो तालुक़ मोहबत जो जेको आहे अंसुर उहो कचो आहे त उनखे पको करण जी ज़रूरत आहे। पर मां नथो सम्झां त असांखे जेको ख़ौफ़ आहे उहो हुजणु खपे। पर मूं इन हवाले सां हिकिड़ी 2-4 लाइनूं लिखियूं आहिनि, इहो आउं पढ़णु चाहींदुसि ऐं मुंहिंजो ख़्यालु आहे त जेका असांजे दिलि में जेका ॻाल्हि आहे उनजो रीज़न शायदि इहो आहे। हर साल 21 फरवरी ते मल्हाइजंदड़ मादरी ॿोलियुनि जो आलमी ॾींहुं असां खां तक़ाज़ा छा थो करे।
ही उहो सवाल आहे जेको मां कंहिं ॿिए खां न पर पंहिंजे पाण खां पुछां थो। मां कंहिं ॿिए खे एहतिसाब जे कटहरे में बीहारण बदिरां पंहिंजे पाण खे पंहिंजे ज़मीर जे कटहरे में बीहारियां थो। जेकॾहिं हिन ॾींहं जे हवाले सां गुज़िरियल साल दौरान मूं कुझु कयो आहे, का ज़िमेवारी अदा कई आहे, का विख खई आहे, को कर्ज़ लाहिण जी कोशिशि कई आहे, त मां उन जी शाबाशी के ॿिए खां तलबण बदिरां पंहिंजे पाण खे ॾेई थो छॾियां। ऐं अगरि मूं कुझु बि न कयो त मूंखे पंहिंजी मज़म्मत पाण करणु ॾियो। को बि दोस्त विच में न पवे, इहो न चवे त जॾहिं कंहिं ॿिए कुझु बि न कयो आहे त तोते बि को फ़र्ज़ु न हो त अकेलो ई कुझु कर। अगरि तो कुझु बि न कयो आहे त पोइ सभु हिकु जहिड़ा आहिनि। मां हिन राय सां मुतफ़िक़ न आहियां। मां पंहिंजे पाण खां पाण पुछां थो त छा सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़, उन ते फ़ख़्रु कंदड़, उन जे हिकु सहाफ़ी उस्ताद या लेखक हुजण जे नाते ॿोलीअ जी ॿियनि पढ़ंदड़ वटां मिलंदड़ प्यार, पंहिंजाइप ऐं मोतबरी जी मोट तौरु मूंखे बि कुझु करिणो हो या न करिणो हो। जवाबु आहे त करिणो हो त ज़रूरु करिणो हो। उहो मूं कुझु कयो, मूंखे उनजो को बि जवाबु नथो मिले। वधीक ॾिघी ॻाल्हि बदिरां गुज़िरियल सिर्फ़ु हिकु साल दौरान मां पंहिंजे पाण ते नज़र विझां थो त मूंखे गुज़िरियल हिकु साल जे 365 ॾींहंनि मां हिकु ॾींहुं बि को अमली कमु कंदे नज़र नथो अचां। हा, ॿोलीअ जे हवाले सां थींदड़ सेमिनार, फंक्शन या अदबी संघ जी रैलीअ में मूं ज़रूरु शिरकत कई हूंदी। वरी पाण खे सवालु करियां थो त छा मूं ॿोलीअ जे हवाले सां पंहिंजे मथां थींदड़ फ़र्ज़नि जी पूराई करे छॾी? उनजो जवाबु मुंहिंजी दिलि हिकिड़ो, मुंहिंजे दिमाग़ ॿियो ऐं ज़मीर टियों ॾिए थो। दिलि जो चवणु आहे त यार इहो त कुझु बि नाहे। जंहिं ॿोलीअ जी ॿोली तुंहिंजे कननि में गुंजी, जंहिं मिठड़ी अमड़ तोखे जनमु ॾिनो, जंहिं तोखे ॻाल्हाइणु सेखारियो, जंहिं तोखे बाबा अम्मा चवणु सेखारियो, उन मुताबिक़ त तो कुझु बि न कयो। दिमाग़ छाकाणि त चालाक ऐं होशियारु हूंदो आहे, इहो बचाव जा रस्ता ॻोल्हींदो आहे, टिपताई क़िस्म जा रस्ता ॿुधाईंदो आहे। उनजो चवणु हो त ॿियनि वरी छा कयो जो तो ते अची फ़र्ज़ु थियो आहे। ॿियनि वरी कहिड़ा एहतजाज कया, कहिड़नि असेंबली मेंबरनि सां मिली कानून साज़ी ऐं उन ते अमल करण बाबति कोशिशूं वरितियूं। उन्हनि वरी कहिड़ो स्कूलनि, कॉलेजनि ऐं यूनिवर्सिटियुनि में वञी इहो ॾिठो त उते सिंधी पढ़ाई वञे थी या न। अगरि उते सिंधी जी पढ़ाई लाइ के ॿिया शोभा आहिनि सही, त उते वेठल धरती जा सुञाण सबूत पंहिंजे धरतीअ जे सचे पुटनि जो सबूत ॾियनि पिया या न। मुंहिंजे ज़मीर उन ते मुंहिंजे दिमाग़ सां अटकी पियो। सवालु इहो न आहे त ॿियनि छा कयो या छा न कयो या छा करिणो हो, पर सवालु इहो आहे त तो छा कयो। तावीलूं ॾियण जी कोशिशि न कर, भॼण जा रस्ता न ॻोल्ह, ॻाल्हि चिटी कर त तो पाण छा कयो। दिमाग़ वरी चालाकी का कमु वठणु लॻो। मियां ज़मीर साहब, हीअ मोलाई अकेलो करे हाथ हिन जे हथ में हुई छा? ज़मीर चयोसि, इहो त ॿुधाए त हिन जे हथ में ॿियो कुझु न हो, संदसि घर त हो, उते त संदसि हले थी, हिन उते छा कयो? छा हिन पंहिंजे ॿारनि खे सिंधी ॿोलीअ जी अहमियत ते सम्झाइण ॾिनी? ॿोली छा आहे ॿारनि खे इहो ॿुधाई? छा हिन ॾिठो त हिन जा ॿार सिंधी में कुझु पढ़नि पिया या न पिया पढ़नि? छा जिन स्कूलनि में वॾियूं वॾियूं फ़ियूं ॾेई ॿारनि खे दाख़िल करायो आहे, उहे संदसि ॿारनि खे सिंधी ॿोली पढ़ाइनि पिया या न? भला हिन ॿार लाइ शाया थियलु किताब ऐं रिसाला वठी अची ॿारनि खे ॾिना? छा हिन किताब में शाया थियल मवाद बाबति पंहिंजनि ॿारनि सां का ॻाल्हि ॿोल कई या न? छा हीउ पंहिंजे ॿारनि खे उन्हनि हंधनि ते वठी वियो जिते सिंधी ते थोरो घणो कमु थियो आहे? दिमाग़ ज़मीर जे उन्हनि जी ॻाल्हियुनि ते तकड़ करणु लॻो त वीचारी दिलि बि मासूमियत खां कमु वठंदे चयो त हीउ पाण छा करे। हिन वीचारे वटि वक़्तु किथे आहे? हीअ ऑफिस जो कमु करे, दोस्तनि सां कचहरियूं करे, सियासी मामलनि खे मुंहुं ॾे, हीउ वीचारो करे त छा करे। दिमाग़ खे
खे जॾहिं इहे नुक़्ता मिलिया त हिन एक्सप्लाइट करणु शुरू कयो ऐं मूंखे बचाइण जी कोशिशि कंदे सॼो ॿार खणी समाज दानिशवरनि सियासतदाननि हुकुमराननि सहाफ़ियुनि रेडियो ऐं टेलीविज़न वारनि ते विझणु शुरू करे चई दिमाग़ जी राय हुई त इहो अकेलो छा हुजे कहिड़े बि उहिदे ते हुजे नथो करे सघे जॾहिं सभु गॾजंदा पंहिंजे पंहिंजे हिसे जो कमु कंदा तॾहिं ॿोलीअ जे हवाले सां थींदड़ पंहिंजूं ज़िमेवारियूं अदा करण जी दावा करे सघंदा। हिते दिमाग़ हिकिड़ो सुवालु खुलाए मूंखे ज़मीर जे कटहरे मां बचाइण जी कोशिशि कई भला मियां ज़मीर इहो ॿुधाए त ॿोलीअ खे को ख़तरो आहे छा जो असीं सभु ॿोलीअ जे आलमी ॾींहं खे मल्हाइण लाइ गॾु थियूं छा इहो को फ़र्ज़ु आहे या को बाबा या नाना जो उर्स मुबारक आहे जो हर साल इहो ॾींहुं मल्हाइजे अगरि को ॾींहुं नथो मल्हाए या ॿोलीअ लाइ कमु नथो करे त छा उहो ॿोलीअ जे गदार में ॻणियो वेंदो। ज़मीर चयसि मियां दिमाग़ ॾाओ थी ॿियनि खे टकराइण बदिरां पाण जवाबु ॾे जिस्म जो तूं सभ खां सियाणो हिसो आहीं माण्हू मुंझंदो आहे त तूं ई रस्ता कढंदो आहीं ॿुधाए त ॿियनि ॿोलियुनि ॾियां सिंधी ॿोलीअ खे को ख़तरो न आहे छा सिंध जे समूरनि सरकारी स्कूलनि में सिंधी ॿोली पढ़ाई वञे थी जीअं भाऊ न्याज़ नंढपण में अखरनि सूरत ख़ती ग्रामर ऐं खेद करण जे हवाले सां गड़का ऐं मारू खाधियूं छा अॼु जा ॿार मारू खाइनि था ॿियनि खे इहो पढ़ायो वियो आहे त अखर लफ़्ज़ ऐं जुमिलो छा आहे कीअं हूंदा आहिनि ग्रामर छा आहे क़िस्म ज़मीर सिफ़त वग़ैरह जी का ख़बर ॿुधाई वई आहे छा जुमिले जो छेद कीअं कबो आहे सूरत ख़ती जा बाक़ाइदे क्लास थियनि था या न सुठनि अखरनि जी मश्क कराई वञे थी या न इहो सवाल त सरकारी स्कूलनि वार खां करियूं था पर जेके प्राइवेट स्कूल आहिनि उते छा पियो थिए अख़बारूं रेडियो ऐं टेलीविज़न ते सिंधी ॿोलियुनि सां जेको ज़ुल्म थी रहियो आहे उन ते बि कॾहिं नज़र विधी अथई छा उते सभु कुझु ठीकु आहे त हीअ सॼी सूरत हाल आहे जेका असांखां हिन ॻाल्हि जी घुर करे थी त असां ॿियनि खे बि चऊं त तव्हांजूं कहिड़ियूं कहिड़ियूं ज़िमेवारियूं आहिनि पर मां सम्झां थो सभ खां बुनियादी ज़िमेवारी मुंहिंजी पंहिंजी आहे ऐं जिते वेठो आहियां कंहिं अख़बार में वेठो आहियां त ॿोलीअ जी दुरुस्तगीअ जो कमु मूं ते आहे ऐं असांजा उस्ताद ऐं प्रोफेसर जेके वेठा आहिनि उन्हनि खे सिंधी ॿोलीअ जे हवाले सां घटि में घटि शौरी कमु करणु खपे अहिड़े नमूने जिते जिते उस्ताद आहिनि उनखे गॾिजी कमु करणु खपे मां सम्झां थो त ॿोलीअ जे हवाले सां मादिरी ॿोलियुनि जो हीउ ॾींहुं मल्हाइणु तमामु अहम आहे पर ज़रूरत आहे अॼु असीं पंहिंजे पाण सां इहो वाइदो करे निकिरूं त असां या पंहिंजे पाण खां इहो सुवालु करे निकिरूं त असां ते जेको फ़र्ज़ु पूरो बणिजे थो असां उहो फ़र्ज़ु अदा कयो आहे या न ऐं हाणे ईंदड़ 360 ॾींहंनि खां 65 ॾींहंनि खां पोइ जॾहिं असीं कंहिं अहिड़े फंक्शन में मौजूदु हुजूं त असांजे हथ में या ज़हन में अहिड़ो कुझु हुजे सही जीअं असीं चई सघूं त असां गुज़िरियल साल दौरान कुझु कयो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी।